बिरिया सिटी मिसमात ज़ाहिदा सोलंकी ॻोठ उस्मान सोलंकीअ जी रहवासण मुड़ुस ऐं घर वारनि खां तंग थी बिरिया सिटीअ जे थाणे ते पहुची पनाह वरिती, जंहिंखे ASI सिकंदर अली हाजाणो ऐं लीडर पुलिस साण करे दारुल अमान सखर वठी वञी रहिया आहिनि। छा मसलो जी? अच्छा, केरु आहियो तव्हां? किथे वेठा आहियो? तव्हांजो मुड़ुस जो नालो छा आहे? फयाज़। छा कंदो आहे? अच्छा, हाणे तव्हां छा चवणु हाणे? हाणे तव्हां दारुल अमान पिया वञो? अच्छा, अच्छा, तव्हांजो छा चवणु हाणे? खाली पीली इल्ज़ाम न ॾियनि जी, पैसा मुंहिंजा एतिरा खणी वई आहे, सोन एतिरो खणी वई आहे, इहो ग़लति था ॻाल्हाइनि, इहो ग़लति न ॻाल्हाइनि जी, ऐं जेका ॻाल्हि हुजे आहे कजे। ज़िंदगी गुज़ारणी मूंखे आहे, मूंसां कंहिं ॿार ई न थियो आहे। अच्छा, पर असुल हींअर मूं चवां जे मुंहिंजी साइड न खणंदो जज साहब खे न खणंदो त मां ख़ुदकुशी कंदो। हाणे तव्हां छा चवणु छा कहिड़ो इल्ज़ाम लॻाईंदो तव्हां? मूं त इल्ज़ाम इहो लॻाइनि था त पाण असांजो सोन एतिरो खणी वई आहे ऐं पैसा 5-6 लख खणी वई आहे। मां त कुझु बि न खणी आई आहियां, रुपयो बि न आहे, भली मुंहिंजी तव्हां तलाशी वठी। हलो, ॿी का बि ॻाल्हि कान्हे का, मुंहिंजो चवण आहे मां हाली फ़िलहाल ई दारुल अमान वेंदसि पंहिंजे बचाव कारणु। तव्हां इहो फ़ैसिलो सही कयो? तव्हां छा सम्झो? पाण सोची सम्झी कयो आहे, न कंहिंजो दॿाउ आहे, न कंहिंजी साइड आहे, न ई क़ौम खे सपोर्ट थो करे। मां पाण खे